नौशर फिरोज खान खबर शामिल की पिया डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह भरसां ॻोठु नवाज़ियो भांजे रहवासियुनि जो भानु बिरादरी पारां हमले वारनि पारां ॿीहर हमलो करण ख़िलाफ़ आफ्ताब अली अबसार ऐं वकार अली जी अॻवानीअ में मासूम ॿारनि ज़ख़्मी थियल औरतुनि ऐं मर्दनि सख़्तु एहतजाजी मुज़ाहिरो कयो जिते हुननि मीडिया अॾो दाहींदे ॿुधायो त काल्ह शाम भानु बिरादरीअ जा शौकत निसार सनाउल्ला मुख़्तियार इक़रार समेत ॿिया जेकी बिना कई जवाज़ जे असांजे घरनि ते दाख़िल थी असांजे औरतुनि मथां मर्द ऐं मासूम ॿारनि मथां तशदुद कयो। असांजा माण्हू सिकंदर ऐं महरूब पान ज़ख़्मी थिया। उन्हनि चयो त अॼु सुबुह जो वरी असांजे घरनि ते हला करे असां ते हमलो कयो ऐं असांजी हिकु न्याणीअ खे गेले मेंदीअ जे फ़सुल में लठुनि सां हमलो कयो। उन्हनि चयो त जवाबदारनि जा ज़ुल्म वधी विया आहिनि ऐं असां सां इंसाफ़ बि नथो थिए। उन्हनि IG सिंध DIG नवाब शाह SSP नौशर फिरोज खां घुर कई त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। औरतुनि ते साईं देश ऐं ॿाहिरियां माण्हू घुराया अथनि ऐं बंदूक खणी असांजे नाले जा हींअर साईं बंदूक खणी आया आहिनि। खून जी रक़म भरे भई मारण न छॾींदासीं कल्ह लॻा पिया असांजी हीअ भेण साईं सीरियस लॻी पई आहे। केड़ा केड़ा बंदूक खड़ी है अली गुल मुख्तियार साईं हींअर मारण खां सवाइ कोन छॾींदासीं। असां उहे खूननि जूं रक़मूं भरे छॾींदासीं। बाक़ी हींअर घर घिड़ी असांखे केतिरो इंसाफ़ कयो असांखे गोलियूं हिननि मारियो अथनि असांखे घर अची हमलो कयो अथनि असांजे वॾा वार करे विया आहिनि घर में असांजा